नाज़रीन, वॾे वज़ीर जी सदारत में वफ़ाक़ी हुकूमत सां मनसूबनि जे पाणी ऐं सहकार जे हवाले सां अहम इजलास थियो, जंहिं में मादनियात, ट्रांसपोर्ट, तवानाई ऐं PND, आबपाशी वज़ीर ऐं लाॻापियल सेक्रेटरीज़ शिरकत कई। इजलास में विंड पावर एनर्जी जे 26 मनसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। वधीक तफ़सील शब्बीर लाशारी जी रिपोर्ट में। वॾे वज़ीर जी सदारत हेठि वफ़ाक़ी हुकूमत सां मनसूबनि जी पुॼाणी ऐं सहकार जे हवाले सां अहम इजलास थियो, जंहिं में मदनियात, ट्रांसपोर्ट, तवानाई ऐं PND, आबपाशी वज़ीर ऐं लाॻापियल सेक्रेटरीज़ शिरकत कई। इजलास में विंड पावर एनर्जी जे 26 मनसूबनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। रथान सां 875 मेगावाट बिजली पैदा थींदी। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिबि इजलास में 1150 मेगावाट जे 19 सोलर रथान जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल्हि कई वई। वॾे वज़ीर पारां पहिरें मरहले में लेटर ऑफ इंटरेस्ट रखंदड़ कंपनियुनि खे बडिंग में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में थर रेल कनेक्टिविटी रिथा ते बि ॻाल्हियूं कयूं वियूं। रिथा तहत थरकोल खे रेलवे लाइन जे ज़रिए छोर ताईं मिलायो वेंदो। रिथा शुरू करण लाइ सिंध हुकूमत 50 सैकड़ो फंड्स फराहम कंदी। वॾे वज़ीर पारां ढल जे अॻिते नज़रसानी लाइ आबपाशी वज़ीर खां सिफ़ारिशूं तलब कयूं। इजलास में ज़मीन हेठि पाणी जे इस्तेमाल जे हवाले सां कानून जोड़ण जो बि फ़ैसिलो कयो वियो। रथान जो लीगल फ्रेम वर्क बणाइण लाइ कंसल्टेंट हायर करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इजलास में जारी कमनि जो जाइज़ो वरितो। इजलास में ज़राअत जी तरक़ी लाइ ख़ासि क़दम खणण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर पारां ज़राअत खाते खां कारपोरेट फार्मिंग मुतारिफ़ करण लाइ तजवीज़ूं तलब कयूं वियूं। वॾे वज़ीर जो चवणो हो त चाहियां थो त ज़रई शोबे में दोस्त मुल्कनि जी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो वठी तरक़ी ॾियारी वञे। जेसिताईं फसलनि जी पैदावार न वधंदी तेसिताईं न हारी मज़बूत थींदो, न मईशत मुस्तहकम थींदी। सैयद मुराद अली शाह ज़राअत खाते खे मार्केट में सर्टिफाइड बिज जी दस्तियाबी यकीनी बणाइण जी हिदायत कई। इजलास में सिंध रेवेन्यू बोर्ड ऐं फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू विच में डेटा शेयरिंग खे बि बहितर करण जो फ़ैसिलो कयो वियो।